अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। मां आहियां सैयद अली वकार। अॼु दोस्तों मां आयो आहियां बहरिया टाउन। ऐं हिते मूं कुझु शयूं जेको आहे ऑब्ज़र्व कयूं आहिनि। काफ़ी शयूं जेको आहे, काफ़ी रोज़गार तव्हांखे बहरिया जे अंदरि जेको आहे मिली सघनि था। बहरिया जे अंदरि लेबर स्टाफ त एतिरो आहे जंहिंजी का ॻाल्हि ई नथी करे सघिजे। अगरि तव्हां बहरिया जे अंदरि एज़ अ लेबर अचो था त मां सम्झां थो तव्हांजी घटि में घटि जेका सैलरी आहे दोस्तों 60,000 रुपयो सैलरी तव्हांखे एज़ अ लेबर, सिर्फ़ु एज़ अ लेबर तव्हांखे मिले थी। इन खां अलावा अगरि तव्हां बहरिया जे अंदरि रही करे प्रोफेशनल शयुनि जे अंदरि जेको आहे अचो था त उन में तव्हांखे काफ़ी मज़ीद शयूं जेको आहे मिलनि थियूं पियूं। बहरिया जे अंदरि हिकिड़ी सुठी इन्वायरमेंट आहे। हा, इहो आहे त हिते रहणु खाइणु पीअणु थोरो कॉस्टली तव्हांखे पवे थो, लेकिन दोस्तों अगरि तव्हां बहरिया जे अंदरि अचो था ऐं बहरिया जे अंदरि अची करे तव्हां जेको आहे पंहिंजे रोज़गार जे लाइ काफ़ी शयूं करे सघो था। बहरिया जे अंदरि तव्हांखे हिकु पुरसकून माहौल मिले थो, पुरसकून शयूं मिलनि थियूं, लेकिन तव्हांजो जेको ख़ासि मक़सदु आहे उहो बहरिया जे अंदरि पंहिंजे रोज़गार खे ॻोल्हणु आहे। तव्हांखे हिकिड़ी इंटरटेनमेंट सां गॾोगॾु ॿियूं बि काफ़ी शयूं रोज़गार बि तव्हांखे सुठो मिली थो वञे, लेकिन तव्हां महिनत कंदव त तव्हां पंहिंजे घर में बि कामयाबु थी सघो था। तव्हां महिनत कंदव त तव्हां बहरिया टाउन जे अंदरि बि जेको आहे काफ़ी सारियूं शयूं करे सघो था। काफ़ी कुझु जेको आहे हिते तव्हां करे सघो था। हिते तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में रिहाइश बि जेको आहे एज़ अ लेबर सस्ती थी पवे। अगरि तव्हां बहरिया जे अंदरि अची करे पंहिंजी इन्वायरमेंट खे सुठो करण जी कोशिशि कंदव, पंहिंजे माहौल खे सुठो करण जी कोशिशि कंदव त मां सम्झां थो तव्हां काफ़ी सारियूं शयूं जेको आहे बहितर खां बहितर करे सघो था। बहरिया जे लाइ अगरि तव्हां कराची जे अंदरि तव्हांजी रिहाइश आहे त तव्हां मौजूदु आहियो कराची जे अंदरि ऐं तव्हांजी बहरिया जे अंदरि तव्हांखे जेको आहे रिहाइश जी ज़रूरत आहे त तव्हांखे हिते शटल बस सर्विस जेको आहे मिले थी पई, जेका 50 रुपया खां 100 रुपया जेको आहे तव्हां खां चार्जिस करे थी ऐं तव्हांखे आराम सां आसानी जेको आहे तव्हांखे कराची पहुचाए थी। हाणे हींअर आऊं आयो आहियां मलीर खां, जेको आहे 100 रुपया टिकेट ॾेई करे तमामु चीपली जेको आहे ऐं बहितरीनु एनवायरमेंट जे अंदरि जेको आहे मां हिते पहुतो आहियां। तमामु चीपली ऐं बहितरीनु सर्विस हिननि जी आहे। इन खां अलावा मां कंहिंजी मशहूरी कोन थो कयां, बसि सिर्फ़ु मुंहिंजो अचणु थियो ऐं मां कोशिशि कयमि त तव्हांखे कुझु शयूं मोटिवेट करण वारियूं शयूं जेको आहे तव्हांखे ॿुधायां। सो अॼु जी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त तव्हां हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो। मां आयुसि ऐं मूंखे बहितरीनु लॻो त मां जेको आहे उहे शयूं कोशिशि कई तव्हां सां शेयर कयां दोस्त।